बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अली अलैहिस्सलाम मदद हक मौजूद पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद. Dear Sindhi students, Ajia, welcome back. I welcome Ajia Kengta Miss Jean ji. Miss Jean, thank you once again. Hello. And this is the lesson, still lesson 12, and we call it part D. So we did part A, part B, part C, part D, all pronouns basically. So once the pronouns are done, ये pronouns पे मुकम्मल थींदा जेको हिन लेसन में पंहिंजा सबक 12 जे चौथे भाङे में पंहिंजा pronouns मुकम्मल थींदा जेके पाण कयूं पिया. त पाण शुरू कयो हो I, me, my, mine, माना आऊं, मुंहिंजो, मूंखे, मुंहिंजी शइ, myself इहो कयोसीं, आऊं पंहिंजो पाण. ऐं ॿियो प्रोनाउन जेको पाण कयो हो उहो हो यू, यानी तव्हां, योर तव्हांजो, योर्स तव्हांजो, योरसेल्फ तव्हां पाण. टियों प्रोनाउन जेको पाण कयो हो उहो हो ही, मुज़क्कर जे लाइ, मर्द जे लाइ, ॿार छोकिरे जे लाइ. सो ही, हिम, हिज, हिमसेल्फ. ऐं पोइ शी प्रोनाउन कयोसीं असां फोर्थ जेको उहो हो मोनिस जे लाइ, न्याणी जे लाइ, छोकिरी जे लाइ, ख़ातून जे लाइ, फीमेल जे लाइ. ऐं शी में असां कयो शी, हर, हर्स, हरसेल्फ. उनखां पोइ असां कयो वी जमा में, प्लूरल जे लाइ असां. ऐं वी में पाण कयो वी, अस, आवर, आवर्स, आवरसेल्व्स. उनखां पोइ पाण प्रोनाउन कयो हो दे, हू हुननि जे लाइ, जमा में हिक खां वधीक माण्हुनि जे लाइ दे. दे, देम, देयर्स, देयर, देमसेल्व्स. उनखां पोइ पाण कयो इट, आई टी, इट, शइ जे लाइ, जानवर जे लाइ. सो इट, इट्स, इट्स एंड इटसेल्फ. इहे पाण कयासीं प्रोनाउन. त हाणे असां कयूं था प्रोनाउन दिस एंड दैट. ॿ प्रोनाउन आहिनि. दिस थींदो वेझी शइ जे लाइ. फॉर एग्जाम्पल, मिसाल जे तौर ते असां चऊं दिस इज़ अ कार्ड, वेझी शइ जे लाइ. ठीकु आहे, जेका वेझी आहे, हाज़ुर आहे, साम्हूं आहे, द वन दैट्स प्रेज़ेंट. आई एम सेइंग we are entering into that, the one that's nearby, we easily point to that. Yes. And then you say, This is your card. this is your card. Okay. Those we use या पाण those इस्तेमाल कनासी जॾहिं शइ थोड़ी असां खां ही परे हुजे या परियां हुजे त असां पॉइंट कनासी those. हाणे जीअं मिस जीन मुंहिंजे हथ में ॾिनो जमाल कार्ड, she said this is your card. मां बि चई सघां मिस जीन के this is your card. ऐं ही ॾेई ऐं पोइ आउं चई सघां थो हू झले वेठी आहे, हथ में 2 कार्ड्स आहिनि, आउं चवंदुसि those are your cards. जॾहिं उहा शइ असांजे खां थोरो परे आहे ऐं जमाउ में आहे त असां उनखे चवंदासीं those are your cards. Those are your say benches or those are your chairs. का शइ जेका पराई हुजे ऐं हिक खां वधीक हुजे, जमा में हुजे. प्लूरल those, singular this. This is a straw. Okay. ऐं इहा साॻी शइ अगरि सिंगल में परे हुजे त असां चवंदासीं हीअं करे that is a straw that you are holding. Okay, so that's what we are doing. This, that, those and these. These जेके आहिनि वरी वेझो जे लाइ. So if we do, I bet you can do it better now. This and these. Yes. Okay. Well, this is my straw. Okay. And these are your straws. Okay, thank you. So single में एक वाहिद में मिस जीन पाण खे चए थी that this is my straw. ठीक आहे. ऐं वरी मिसाल तौर ॿिए जुमिले में हू मूंखे
Miss Jean ke ॾियां था चवंदुसि these are your straws. So वाहिद हूंदो त this ऐं हिक खां वधीक हूंदो ऐं असांजी वेझो हूंदो असांजे हथ में हुजे असां साम्हूं हुजे असां पॉइंट करे सघूं उनखे वेझे में त असां उनखे चवंदासीं these. Okay, these are my straws. Okay, and this is yours. Thank you. And then we have This is mine. this is mine, Mr. Jean Chetty. He hunjo. Okay. Did we talk about this being something that's close by and those are further away? Yes. You did say that. Okay. Yeah. So this and these for closer, Yes. correct? Yes. And that and those a little away from us. Yes. At a distance. So what else would you like to talk Well, about? I have some coins. Okay. Coins. Sikan, Ms. Jean. What? Yes. We call it sika. Sika. Yeah. Okay. This is a penny. This is a penny. Okay. Hikriya. These are 2 pennies. These are 2 pennies. Okay. So this is a penny. Hikri. These are pennies. Hik khan wadik. Okay. So this hikre jelai for 1. Wahid jelai. These hik khan wadik jelai. For 2 hujan, 4 hujan, doesn't matter. 1, 2, 3, 4, whatever. Okay. These are pennies. All right. And these are 3 more pennies. These are 3 more pennies. So see, हिक खां वधीक penny जेकर आहे या हिक खां वधीक जो सामान आहे वेझो आहे त उनखे असां पोइ बि these ई चवंदासीं. नंबर असां ते 5 pennies या 4 pennies या let's say 3 pennies या 2 pennies. ठीकु आहे. पर इहो छो त जमा आहे त इहो थींदो these are the pennies. These pennies are given by her. Okay. She gave me these pennies. One jela machandus, she or Miss Jean gave me this penny. Okay. Okay, hold those in your hand. These are in my hand. These are 5 pennies. Okay, 5 pennies. And they have the same value as this 1 nickel. Nickel. Okay. This equals I have 5 pence. लेकिन निकल चनान हिते त हिन 5 पाइन जे बराबर आहे. ही हिकड़ी हिकड़ी पाई आहे सम्झो पाण वटि बि कंहिं ज़माने में जॾहिं पायूं we also at one point had the same nickel but we call it like pi. Yeah, that would be single penny, but then 5 paisa would mean equal to 5 pi or 5 pennies. That's how it used to be. Okay, interesting. All right, so this is a nickel. These are pennies, and those are hers. This is shady mukha parethi mujhe hath ma haliye ma chandus. Those are yours. Okay. Yes, they are. Or hikri shay huje misal Miss Jean ji gadi bi thi huje chandus. That is your car. Jo to pareya and wahida. That for single, and usually asan ka wo pare hundi shay. That is your car. Okay. That is your house. Is that your cycle or bicycle as we call it? Is that your motorbike? Okay. So that जेको वाहिद जे लाइ इस्तेमाल थींदो पर असां खां थोड़ो परे हूंदो. I guess we covered it. I think that's it. That's it. Okay. Can I have the cards? Yes, those you can cards. have those cards. Those are yours. cards. And these straws. And these straws. Okay. Thank you. Thank you. And these are mine. इन सबक में आयल जुमला ताकि वर्जाए वञूं उन्हनि खे रिपीट करे वञूं. This is your card. ही तव्हां जो कार्ड आहे. Those are your cards. हो तव्हां जा कार्ड आहिनि या हू तव्हां जा कार्ड आहिनि. This is a straw. He hick straw ahe. That is a straw. Who hick straw ahe.
These are your straws. ही तव्हां जूं straws आहिनि. This is my straw. ही मुंहिंजी straw आहे. This is mine. ही मुंहिंजो आहे या ही मुंहिंजी आहे कंहिं बि शइ जे लाइ जीअं पाण चवंदासीं. What else would you like to talk about? तव्हां ॿियो कहिड़ी शइ बाबति ॻाल्हाइण चाहींदा? I have coins. मूं वटि सिक्का आहिनि. This is a penny. ही हिकु पाई penny आहे. These are 2 pennies. ही ॿ पायूं या ॿ पेनियूं आहिनि. These are pennies. ही ॿ पायूं पेनियूं आहिनि या ही पेनियूं आहिनि. These are pennies में थींदो ही पेनियूं आहिनि. Doesn't matter. Doesn't matter. Doesn't matter. का ॻाल्हि न आहे. ये पाण चवंदा आहियूं का ॻाल्हि न आहे. Doesn't matter. उनजा बि उचार आहिनि. Doesn't matter बि चई सघिजे थो. Doesn't matter बि चई सघिजे थो. ॿई उचार सही आहे. का ॻाल्हि न आहे. का ॻाल्हि न आहे जे लाइ जीअं पाण चवंदा आहियूं doesn't matter. These are 3 more pennies. ही 3 वधीक पायूं आहिनि. She ख़ातून न्याणी या मोनिस जे लाइ इस्तेमालु थींदो. She gave me these pennies. माना हुन न्याणी या ख़ातून या छोकिरी ॾे इशारो करे चइबो त she gave me these. माना ही मूंखे हुन ॾिनियूं आहिनि. हुन मूंखे ही पायूं ॾिनियूं आहिनि. She gave me these pennies. These pennies are given by her. साॻी ॻाल्हि. हुन जे तरफ़ां मूंखे पेनियूं मिलियूं आहिनि. She gave me this penny. ही पाई मूंखे हुन न्याणी या छोकिरी ॾिनी आहे. Hold those in your hand. हो या हू शयूं हथ में काबू कर. Hold those in your hand. Hold those in your hand. Hold माना पकड़ण या काबू करण. Those माना उहे in your hands or in your hand. Hold those in your hand. Okay, interesting. जीअं पाण चवंदा आहियूं कंहिं ॻाल्हि अच्छा दिलचस्प ॻाल्हि आहे. उन लाइ आहे okay. अच्छा जे लाइ जीअं पाण चवंदा आहियूं अच्छा. So okay, interesting. अच्छा दिलचस्प ॻाल्हि आहे. All right. चङो माना ठीकु सभु ठीकु आहे या ठीकु थियो. All right. Those are hers. ही हुन न्याणी जा आहिनि. Yes, they are. How? इहे हुन जा आहिनि. That is your car. हू तव्हांजी गाॾी आहे. That is your house. हू तव्हांजो घर आहे. Is that your bicycle? छा हू तव्हांजी बाइसिकल आहे? पाण साइकिल चवंदा आहियूं अमूमन. Is that your motorbike or motorcycle? छा हू तव्हांजी मोटरसाइकिल आहे? I guess we covered it. भायूं था त असां मुकमल करे वरितो. I think that is it. मुंहिंजे ख़्याल सां हिते ख़तम थिए थो. यानी एतिरो ई हो.